आइडिया। अज ते एकड़ो बेस्ट प्लान आया है मुझे दिमाग में। सिंधियुनि रुगो दाल पकवान खाधो आहे ऐं साउथ जो डोसो सांभर। पर मां पेश कंदुसि हिकु अनोखो प्रोफेशनल भिखारी धंधो। न इन में त फ़क़ीरनि जी मार खाधमि। ठोरनि खे टिकनि ते वार पैदा करण जो तेल विकिणणु, इहो बि विकिणियो हुयो, पर सभिनी ठोरनि मिली करे मारे मूंखे ई गंजो करे छॾियो। छा यार। उस्ताद ख़बर त पक्की आहे न? चेला राम, तू त चेलो ई रहिजी वेंदे। पंहिंजे उस्ताद ते शक थो करीं? माफ़ी उस्ताद, यानी पक्का आहे? हाँ बिल्कुल, 100 सैकड़ो पक्का। मतलब 1 करोड़? चेला राम, तोखे केतिरा दफ़ा चयो अथमि त पंहिंजो इहो नेचुरल रेडियो आहिस्ते वॼाईंदो कर। लास्ट टाइम में तुंहिंजे हिन हाई वॉल्यूम असांखे फासाए छॾियो। केतिरो तेज़ डुकणो पियो, खिटिया जा कुत्ता बि पुठियां पइजी विया। माफ़ी उस्ताद, माफ़ी। हल कयो माफ़ तोखे, छा यादि कंदे। ऐं ॿुध, हाँ 1 करोड़। मतलब अॼु असांजी लॉटरी पक्की? हाँ बिल्कुल पक्की। हूअं बि इहे लॉटरी जा ई त पैसा आहिनि जेके असांजे खीसनि में अचण वारा आहिनि। लॉटरी जा पैसा? सो भलो कीअं उस्ताद? इन बंगले जो मालिक कोई लॉटरी जो बिजनेस कंदो आहे छा? अरे चेला राम, तू त चेलो ई रहिजी वेंदे। अरे ही सेठ लॉटरी जो बिजनेस कोन कंदो आहे, ही त यम नओ सेठ आहे। नओ सेठ? वो भलो कोई पुरानो सेठ भी हूंदो आहे छा? कंट्रोल। हाणे माठ करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हीअ फैमिली 2 ॾींहं अॻु ई भोपाल मां हिते रहण आई आहे। भोपाल में त ही नंढड़े घर में रहंदा हुआ, पर क़िस्मत सां 1 करोड़ जी लॉटरी लॻी वयनि ऐं उॾामी पहुची विया मुंबई असांजे वास्ते। हिन फैमिलीअ में 6 माण्हू आहिनि। घर जो वॾो आहे यादोमल कितकिताणी। सभ खां पहिरीं घर मां निकितासीं त ऑटो वारे खे ॾिना 55 रुपया। ऑटो जा 55 रुपया। तंहिंखां पोइ स्टेशन ते पहुतासीं, हा कुलीअ खे ॾिना 30 रुपया। कुली 30 रुपया। 50 रुपया घुरी रहियो हो, ॼण हुनजो बाबो कमाए करे रखी वियो हो मूं वटि। 50 रुपया ॾींदोसांसि। तंहिंखां पोइ हा चांहि पीतीसीं, चांहि जा 15 रुपया। चांहि हुई ॼण काढ़ो हुई, काढ़ो। तंहिंखां पोइ कहिड़ो ख़र्चु थियो, हा मुंहिंजी नुंहुं शांति जॾहिं बि स्टेशन ते पहुचंदी आहे वेइंग मशीन ते असुल चढ़ी बीहंदी आहे। सॼो ॾींहुं खाईंदी रहंदी, पर वज़न बि ज़रूरु कराईंदी। हाणे पुछीसि, वेइंग मशीन ते चढ़ी बीहण सां वेट घटिजी वेंदी आहे छा? पर न, वज़न ज़रूरु कराईंदी। वेइंग मशीन जा 2 रुपया त कुल ख़र्चु थियो 50, 10। एठे चेला, हिन खे अॼु ताईं कंहिं बि खिलंदे न ॾिठो आहे ऐं कंजूस अहिड़ो जो हिकु पैसो ॾंदनि में झले रखंदो आहे। आलियुनि जो ॻोठ आहे। हिकु दफ़ो शुरू थियो त पोइ रुकणु ॾुखियो। ऐं हाँ, अंधविश्वासी अहिड़ो जो ॻाल्हि ॻाल्हि ते शुभ अशुभ जाचींदो आहे। पर हिकु ॻाल्हि अहिड़ी आहे जेका यादोमल कॾहिं कोन विसारींदो। सा इहा त हू हिकु सिंधी आहे। हुनखे पंहिंजे सिंधी हुअण ते फ़ख़ुरु आहे। 13 22। अरे बाबा, कोई आहे फोन खणण वारो? मूंखे ई खणणो पवंदो। तो भाउ कंहिंखे कुझु ॿुधण में ई न ईंदो। मां घर में वेठो आहियां त सभु कम मां कयां। हेलो। हाँ, कौन बोल रहे हैं? जी, क्या आप आपके पड़ोस से डिसूजा को बुला देंगे? मुझे उससे बात करना है। कहाँ से? जी, मैं यूएस से बोल रहा हूँ। अच्छा, तो ऐसा बोलो ना, उल्लासनगर से बोलता है। अरे वो यूएसए नहीं, यूएसए, अमेरिका ओरिजिनल असली वाला। अमेरिका से बोलता है? तब तो फोन पे बात करना बहुत महंगा होगा। हाँ, 9 रुपया 1 मिनट का पड़ जाता है। 9 रुपया 1 मिनट का? इतना महंगा? और तुम इतनी देर से मेरे से फोन पे बात कर रहा है? अब ऐसे अच्छा एक चिट्ठी लिख के भेज देगा ना?
मेरी नूंह भी ऐसे ही करती है, जब भी मौका मिलता है फोन उठा के अपने मायके वालों से बात करने लगती है। अरे मैं आपके हाथ जोड़ता हूँ, आप प्लीज डिसूजा को बुला दीजिए। अच्छा अच्छा ठीक है बुलाता हूँ सर जल्दी। हाँ बुलाता हूँ भाई, तुम पकड़ के रखो। हाँ ठीक है। हाँ तो बा एडी देर वरी केर छे क्यों 8:17 माना हाणे 17 मिंट हिक ही टंग ते ही बीहणो पवंदो। ठीक आहे बाबा 17 मिंट बीहां थो। हेलो उस्ताद माण्हू आया जिन भूत? या त शुरुआत आहे चेला, अॻियां ॿियनि सां त मिल। यादेमल खां पोइ आहे हुन जी ज़ाल शांति किटकिटाणी। वाह, सुबुह साणे अख़बार हुजे, चांहि जो कोप हुजे, ॿियो छा खपे। मां कुझु विसरां त कोन पई न। अख़बार बि आहे, चांहि, अरे ही त पाणी आहे। अल्लाह, चांहि त अंदरि हारजी वई हूंदी। हेलो हेलो तव्हांखे केरु खपे? जी आप आपके पड़ोस से डिसूजा को बुला देंगे? डिसूजा? इधर तो कोई डिसूजा नहीं रहता है। डिसूजा डिसूजा वो आपके पड़ोस में रहता है। प्लीज अगर आपको तकलीफ ना हो तो उसे बुला दीजिए। इट्स अर्जेंट। मैं यूएस से, अमेरिका से बोल रहा हूँ। नहीं नहीं, इसमें तकलीफ की क्या बात है, ये तो पड़ोसी धर्म है। एक दूसरे का साथ देने से प्यार बढ़ता है ना? हाँ। आप इतनी दूर से अमेरिका से फोन कर रहे हैं तो आपका भी प्यार बढ़ता होगा। हाँ, तो क्या मैं डिसूजा को नहीं बुला सकती? थैंक यू सो मच। मैं यूएस से बोल रहा हूँ ना, तो 9 रुपया 1 मिनट का लगता है। छा 9 रुपया 1 मिंट जा? हेतिरनि मिंटनि खां पोइ ॻाल्हाए घणा पैसा लॻाऊंदसि? 9, 18, 27, 36, 45। हेलो 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 हाँ हाँ, कौन? आपको किससे बात करने की है? जी मैं अमेरिका से बोल रहा हूँ। डिसूजा से बात करना है। ओ डिसूजा, हाँ हाँ बुलाती हूँ। अये ला, मुझे चाय तो अंदर हारजी वही हूंदी। हेलो, आपको किससे बात करने की है? अरे मैं अमेरिका से बोल रहा हूँ, अभी आपसे बात किया था। डिसूजा से बात करना है, आपका पड़ोसी। डिसूजा ना? हाँ हाँ, मैं अभी उसको बुलाती हूँ। आप उधर खड़े रहो, मैं अंदर से चाय लेके आती हूँ, फिर आके बुलाती हूँ। हाँ, खड़े रहना। हेलो मां कुछ विसरां त कोन पई न। हेलो दौलत, नालो दौलत, पर हेल ताईं कमायो हिकु टको बि कोन अथई। हवा में किला ठाहिण त कोई हिन खां सिखे, पर हिकु ॻाल्हि जो दाद ॾियणो पवंदो। छा बि थी पवे, दौलत कॾहिं बि निराश कोन थींदो आहे। हमेशा चवंदो रहंदो आहे, सिंधीज़ होप नेवर फ्लॉप। आइडिया अज त हिकिड़ो बेस्ट प्लान आया मुंहिंजे दिमाग़ में। अहिड़ो प्लान आहे जो उत्तर ऐं ॾखण भारत ॿई मिली हिकु थी वेंदा। अॼु ताईं सिंधियुनि रुगो दाल पकवान खाधो आहे ऐं साउथ जो डोसो सांभर। पर मां पेश कंदुसि हिकु अनोखो कॉम्बिनेशन, हिकु नई डिश, पकवान सांभर। वाह 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 दौलत वाह, छा त आइडिया सोची अथई। तव्हां न रोज़ रोज़ ये फ्लॉप ते फ्लॉप प्लान्स ठाहींदा रहिजो, कुझु कमाइजो न। केॾी बेइज़ती थी थिए मुंहिंजे बाबा जे साम्हूं। जॾहिं न हू ईअं नोट ॻणींदो हूंदो आहे, तॾहिं मूंखे लॻंदो आहे मुंहिंजे फटनि मथां ईअं लूणु पियो बुरके। तो मां हेतिरो पैसो हूंदेसि हूंदे बि पाईअ लाइ मोहताज करे छॾींदो आहे। असुल हिकु पैसे जो हिसाबु रखंदो आहे। भोपाल मां जॾहिं आयासीं पे, तॾहिं घर वारनि सां फोन ते पे ॻाल्हायमि त असुल अखियुनि जे अॻियां असुल ईअं वाच ॾेखारणु लॻो। उहो त सभु छॾियो, मां छा खां थी, केतिरो खां थी,
उन जे मथां बि ईअं असुल अखियूं रखी वेठो हूंदो आहे। मां छा पई ॻाल्हायां, तव्हां कुझु ॿुधो था या भितुनि सां पई ॻाल्हायां? हेॾां हेॾां तव्हांखे केतिरो सम्झाइण जी कोशिशि कई आहे त बाबा खां पंहिंजो हिसो वठो त असां हली धार रहूं ऐं रोज़ रोज़ जी इन झिकझिक मां मुंहिंजी त जान छुटे। पर न, तव्हांखे पंहिंजनि फ्लॉप्स प्लान्स मां फुर्सत मिले त मुंहिंजी ॻाल्हि खे कनि ॾियो न। फोन थो वॼे। अरे ॾिसो न, फोन छो वेठो रड़ियूं करे? अरे रड़ियूं फोन कोन थो करे, तूं थी करे। कान्हे सांबर। ही आहे शांति नंबर 2, पंहिंजी सस खां बिल्कुल उबतड़ पर सहुरे जी कार्बन कॉपी। सागी कुड़कुड़ सागी खिटपिट, सॼो वक्त पई चरचर कंदी। हेलो 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 केर खपे? व्हाट? अरे भाई, ओ बाबा बोलो, जल्दी बोलो, तुमको कौन चाहिए? मेरा कीमती वक्त खराब मत करो। सॉरी सर, मैं यूएसए से बोल रहा हूँ। आप आपके पड़ोस से डिसूजा को बुला देंगे, मुझे बहुत ही अर्जेंट बात करना है। यूएस से? आप यूएस से बोल रहे हैं? अरे वाह वाह, छा तो टाइमिंग आ। हिते आइडिया आई है, होते क्लाइंट तैयार। हेलो, हाँ भाई साहब, मेरे पास आपके लिए एक बिजनेस का प्लान है। मेरे क्रिएटिव माइंड ने अभी योगा का प्लान किया। हाँ, इंडियन योगा इन अमेरिका। अपना पार्टनरशिप बनेगा ना 50-50। बोलो है मंजूर? अरे भाई, आपका प्लान बाद में, पहले आप प्लीज डिसूजा को बुला दीजिए। प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड, ये एक इंटरनेशनल कॉल है। कोई बात नहीं। अगर आपको योगा का आइडिया पसंद नहीं तो मेरे पास दूसरा वाला हिट आइडिया है, इंडियन वड़ा पाव वाला। पूरे यूएस में वड़ा पाव की दुकानें। अगर आपको वो आइडिया भी पसंद नहीं तो मेरे पास दूसरे भी जबरदस्त आइडिया है ना। अभी लेटेस्ट मेरे पास पकवान और सांभर का आइडिया आया है, एकदम लेटेस्ट, एकदम डिफरेंट। आपका आइडिया सब बहुत ही अच्छा है, उसके लिए हम बाद में बात कर लेंगे। आप प्लीज अभी डिसूजा को बुला दीजिए, मेरे को बहुत ही अर्जेंट बात करना है। ठीक है, बुलाता हूँ। कमाल है, सब फालतू जा फोन था अचनि, कोई मुझे प्लान खरीद ही नथो करे पियो। भाई साहब होल्ड करो। अभी मेरे पास चेन्नई से फोन आया, लगता है कोई साउथ का बिजनेसमैन है। मैं उससे बात करके उसको सांभर पकान का प्लान बेचकर आपके डिसूजा को बुलाता हूँ। तब तक वेट करो। होल्ड। ही आहे ज़ीरो हीरो ललित याने लल्लू नालो हिनखे असुल पसंद ना आहे, पर हर को हिनखे लल्लू ही सॾींदो आहे। ही अलाए घणनि सालनि खां 5 दर्जो फेल आहे। हिनखे शादी करणी आहे, पर शादीअ लाइ छोकिरी मिलण ज़रूरी आहे, जेका लल्लूअ खे मिले ई कान थी। पर तॾहिं बि ही सपना ॾिसंदो रहंदो आहे, जाॻियल हुजे या सुम्हियल। प्रियंका, तू भी ईंदी है? ऐश्वर्या न ऐश्वर्या तो अभिषेक जी है। हाणे मां मुंबई में आया, करोड़पति आहे। न करोड़पति तो मुझो पी आहे। मुझे स्टाइल है, हेयर स्टाइल है। प्रियंका, आई लव यू। रॉन्ग टाइमिंग। प्रियंका, तू मुझे इतना ही वेट कर, मैं फोन अटेंड करे अच्छा तो प्लीज मुझे इंतजार कर। हेलो, हु आर यू? आई एम ललित कितकितानी। You can talk in English. Oh, that's great. See, sir, actually I've been trying to call you since last 1 hour. This is the 3rd time I'm calling. I'm calling from USA. I want to talk to your neighbor, D'Souza. Would you please call him? अल्लाह छा पियो ॻाल्हाए अंग्रेजी में? हाणे छा करियां? Hello? या ओके। Huh? You wait, I go. I click photo Aishwarya Rai. You wait, I come. Hold, huh? Hold. Hey, listen. You can't do this to me now. This is your child, damn it. Why are you blaming it on me? Listen, I'm telling you. I'm warning you. अगर तुमने इस बच्चे को एक्सेप्ट नहीं किया तो मैं यहाँ से कूदकर अपनी जान दे दूंगी। ये मत समझना कि तुम बच जाओगे। ही आहे लाजवंती, घर में सभिनी खां नंढी,
नाले जी लाजवंती आहे पर लॾ सां परे परे ताईं को रिश्तो कोन अथसि हाणे ॾिसूं हिन जा करतूत I'm leaving a note here and you're going to be in jail for the next 10 years. Understand? So are you ready to accept this child or no? Otherwise, I am going to jump. 1, 2, and 3. ऐं थी छोरी केरु घणा अथई 5. ऐं चप तोखे इनरीअ लाइ पालेंदे पाए वॾो कयुमि ॿुधाए केरु आहे उहो छोकिरो असुल शर्म हया ई विकिणी छॾियो अथई अरे हिन खां त किथे वञी ॿुरी मरी आहे न Dear Dad, what's your problem? मूं छा कयो आहे? लेज़ी कूड़ न ॻाल्हाए मूं सभु ॿुधो आहे सुसाइड चाइल्ड जेल एतिरी इंग्लिश त मूंखे बि ईंदी आहे 5 फेल आहियां हिन लाइ मूं सभिनी खे हिते घुरायो आहे लल्लू तू त पक्को लल्लू आई मां त एक्टिंग वेठी करियां एक्टिंग जी प्रैक्टिस वेठी करियां ऐं जेकॾहिं मूंखे ऑडिशन जो चांस मिलियो त मां इहा ई एक्टिंग करे ॾेखारींदसि ऐं केरु डिस्टर्ब न थिए इन करे मां टेरेस ते आई हुअसि प्रैक्टिस करण जे लाइ सेल त ऑफ आहे यार एक्टिंग में रियलिटी आणण जे लाइ मां प्रिटेंड पई करियां ऐं तूं हुन जो एॾो वॾो इशू ठाहे छॾियो ॾिसो हिन जो फोन ऑफ कोन्हे हा फोन जी घंटी पई वॼे ज़रूर उन छोकिरे जो ई फोन हूंदो लल्लू चुप कर phone is ringing downstairs hitte na you're really a fool अरे hello Hello. may I know who I'm speaking to This is 4th time I'm calling since last 2 hours. I want to talk to Mr. D'Souza, your neighbor. He lives in flat number 14. Would you please call him? sorry I can't You can't call your neighbor? अब प्लीज मेरे लिए उनको बुला दीजिए बहुत ही अर्जेंट काम है sorry mister but it's impossible क्यों आप मेरे लिए इतना सा फेवर नहीं कर सकते listen mister there isn't any flat number 14 here we live in a bungalow not in a flat और यहाँ कोई डिसूजा विसूजा नाम का पड़ोसी नहीं रहता है understand What? yes वहाँ पे कोई डिसूजा नहीं रहता है no Is it not 22374787? नहीं तो ये क्या है ये wrong number है हाँ मम्मा उस्ताद इहा फैमिली त नमूनो फैमिली नंबर 1 थी लॻे हा ठीक छे हिन फैमिलीअ मां ॾाढो माल मिलंदो हिन फैमिलीअ खे सुरमो पाइण मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे असांखे कुझु न खपे छुट्टा नहीं है आगे बढ़ो कहाँ से आ जाते हैं? सुठो थियो लल्लू जो तो दरवाजो खोलियो तुंहिंजी भेण जा त स्क्रू ढिलो आहे तो मूंखे लल्लू चयो घर वारा त घर वारा ॿाहिरि वारा बि मुंहिंजी इज़त जो कचरो करे था वञनि तो मूंखे लल्लू चयो कीअं उस्ताद एॾी वॾी बेइज़ती तव्हांखे चमाट हणी वियो खा चमाट हर ॻाल्हि ते रीस कंदो आहीं न खबरदार जो तो हाणे दर बंद कयो आहे अरे छाए लॻायो छा अथव ऐं ही छा ही फटाकनि जी बंदूक हाणे छो खणी आयो आहे इहा ॾियारीअ में खणी अचां मां वठंदोसि ऐं ॾियारी में अञा देरि आहे वञ उस्ताद हिनखे कीअं ख़बर पई फटाकनि जी बंदूक आहे तू चुप कर असीं चोर आहियूं
मुंबई में चोर अहिड़ा थींदा आहिनि छा? अरे असांजे भोपाल में अहिड़ा नमूना त रुगो नाटक मंडली में हूंदा हुआ। उस्ताद हे त अंतर्यामी आहे। मां पहिरीं नाटक मंडलीअ में ई कमु कंदो हुयुसि। हिननि मूंखे चयो 2000 रुपया महीनो ॾींदोसीं। मां चयो ठीकु आहे, उन ॾींहं खां चोरी गॾु ई कंदा आहियूं। अच्छा, अरे यार चोर कर ॻाल्हि, हिन धंधे में फ़ाइदो केतिरो थींदो? ऐं जे तूं क्लाइंट खणी अची त पाण ॿई गॾिजी चोरी कंदासीं भाईवारीअ में, ऐं जेको बि फ़ाइदो थियो उहो पाण में विरहाए खणंदासीं। 30% हिसो तुंहिंजो। ॿुधाए कयूं शुरू? अरे अञा हाणे आया आहियो? 2 ॾींहंनि खां भई दुकान ते फोन करियां त प्लम्बर खे जल्दी मोकिलियो, पाणी नथो अचे। इते छा था बीठा करियो? हलो अंदर, हली सभु नल चेक करियो, अचो। बस घणो थी वियो, असीं चोर आहियूं, चोर चोर। अरे नहीं बीठो रहो, तव्हां हिलण जी असुल कोशिश बि न कजांइ, सम्झे? ये कहिड़ो मज़ाक आहे? असीं चोर आहियूं, प्रोफेशनल चोर, जेके बि पैसा ज़ेवर घर में रखिया आहिनि असांजे हवाले करे छॾियो। इहा बंदूक हेठ कर ऐं जीअं चवे थो तीअं कर। छिक जो अचणु ॾाढो अशुभ थींदो आहे। सिर ते वॾी मुसीबत अची वेंदी आहे ऐं तोखे त हिक ई महिल 3 छिकूं आयूं आहिनि बाबा। इन करे तोखे 3 कलाक हिक ई पेर ते हिते ई बीहणो पवंदो। पोइ जेकी वणी सो कजांइ। हाणे टंग मथे कर। अरे मथे कर बाबा। शाबाश, हिते बीठो रहो। 3 कलाक गुज़री वञनि, पोइ जीअं वणी तीअं कजांइ। उस्ताद मूंखे लॻे थो मुसीबत अचण वारी न, मुसीबत साम्हूं ई बीठी आहे। आया हुयासीं हिननि खे लुटण, हे त असां ई लुटी वियासीं। हलो हितां भॼी था हलूं। हाँ चेला, कॾहिं कॾहिं तूं समझदारीअ जी ॻाल्हि कंदो आहीं। हल त भॼी हलूं, हल 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 अरे अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, अरे ॿुधो, अरे भॼी विया। अरे भॼी त विया आहियो, पर मुसीबत पवंदव ज़रूर। तो साथियों, तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो।